फिटल आहे मुझो नसीब कया थो अर्ज माही गरीब सुनी वठ सदड़ो तू गुरु तू ही मालिक तू ही तबीब रहम जी थी खपे नजर कर मुना चीज़ ते महर रखी तो में आहे उम्मीद कया अरदास है लगल मंझधार में आहे बेड़ो मुखे पार थो गुरजे दुखायल आ ज़माने जो तुझो उपकार थो गुरजे गुनाहगारी आया बिल्कुल मुझा सब ॾोह माफ़ कर भिखारी थी आयस तोड़े गुरु तू इंसाफ कर।